असांखे तव्हांखे गॾु करे थो या फ़कीर साहब जी आला हज़रत पीर साईं चटणी सां अक़ीदत मोहबत ऐं असां जमायत खे बि गॾु करण जे लाइ हिकिड़ो मौक़ो फराहम करे थो। वॾी महिरबानी। अर्ज़ु कयां त पीर साईं चटणी एक वक्त जो वॾो इमाम हो, एक वक्त जो वॾो वली हो। उनखे हर शइ ते अबूर हूंदो हो। पीर साईं सरदार जेके बि ॻाल्हियूं कयूं उहे सभु सच साबित थियूं। हुन सॼी ज़िंदगी पाकिस्तान जी ख़िदमत कई, जमायत जी ख़िदमत कई, वास्तेदारनि जी ख़िदमत कई ऐं मुल्क जी बि वॾी ख़िदमत कई। अॼु उहो वक़्तु आहे आला हज़रत पीर साईं पागल हयाती हुजा, हिन मुल्क खे पीर पागल जी वॾी ज़रूरत हुई। तव्हां ॾिसो चौधरी नज़र फेराए उहो वक़्तु हींअर पीर साईं सरदार हुजा त पाकिस्तान में हालतूं कोन हुजनि हा। पाकिस्तान ॾाढो ॾुखे ऐं नाज़ुक वक़्तु मां गुज़री रहियो आहे। जमायत सगोरी खे बि पाण खे वधी मोहबत करणु घुरिजे ऐं असांखे घुरिजे त MSF जे नौजवाननि खे बि मज़बूत कयूं। पाण में मोहबत सां प्यार सां हलो ऐं सिलसिले काजर जो ज़िक्र खे जारी ऐं सारी रखो जेको रोज़े धणी जी मर्फ़ूज़ात में आहे। 2 टाइम ज़िक्र कयो, 5 टाइम नमाज़ पढ़ो, सुनी ईमानी इबादत जी कई सुनी रहो। तव्हांजे जन्नत जो ज़िम्मेवार आहियां। नारो त जोर सां वठो, नारे विलायत, नारे विलायत। अर्ज़ु कयां आला हज़रत पीर साईं वग़ैरह जा तव्हांखे कुझु मौजज़ा ॿुधायां, मुंहिंजे अॻियां जेके मुशाहिदा थिया उहे ॿुधायां। दरगाह शरीफ़ ते अॻिले ॾींहुं बीठा हुआसीं ज़ियारत जे लाइ। हिकिड़ो फ़क़ीर मुंहिंजे घर में बीठो हो। हुनजे पुट जी शादी हुई। हुन ते पीर साहिब जे अॻियां पता छा रख रहिया जे मुंहिंजे पीर साईं सरदार हुन मां हिकिड़ो वापराए त मूंखे दिलि ख़ुशी थींदी। मूं पाण में घरे चवांसि जो पीर साईं अर्ज़ु न कजां, पीर साईं दिलि जो मारे खां पाण ई ख़बर पइजी वेंदी। हो वरी मां करे बीह रहियो। वरी जी पीर साईं सरदार वञो अर्ज़ु कयां मुंहिंजो ॿार अर्ज़ु न कर, पाण ई ख़बर पइजी वेंदी। त जीअं पीर साईं सरदार दुआ घुरी पखीरो वञणु लॻो त हुन अमरा जो बि थोरो मुंहुं लही वियो। वरी थोरो वरी वापसि आयो। पता छो त खणी वापराए हुन फ़क़ीर खे चई बाबा तोखे मुबारक हुजे। इहा दिलनि जी ॻाल्हि अथव। हिकिड़े मुंहिंजे दोस्त मूंसां ॻाल्हि कई कि 77 जी तारीख़ में असां हितां वियासीं रावलपिंडी। जीअं उते लथासीं असां त वधिजी वियासीं। पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ छुटियासीं। असां जो एॾो पंधु करे आया आहियूं, हाणे ज़ियारत त कयूं पीर साईं सरदार जी। ते असांखे ख़बर पई त गोरड़े शरीफ़ में पीर साहिब वग़ैरह अचे थो। असांखे कंहिं ॿुधायो हुते त पीर साईं सरदार हुते अचे थो। असां हलिया वियासीं गोरड़े शरीफ़ ते। उते ख़िदमतगार हो या ख़लीफ़ो हो, हुनखे चयोसीं असां पीर साईं ज़ियारत कंदासीं। अचो तव्हां अंदरि वठी हलां। असां अंदरि कोन हलंदासीं, ज़ियारत असां हिते कंदासीं परे खां। रुॻो असांखे ॿुधायो या त पीर साहिब जा केॾी महिल थो निकिरे। हुन पंहिंजे गोरड़े वारे पीर खे बि ॿुधायो बाबा पीर पागार को मुरीद बि आयो हुए। जीअं पीर साईं सरदार निकितो गोरड़े वारो पीर बना गॾो वञो किबला आपके मुरीद भी आए ये मुझे पता है ये रश जो थी असा पांच में चढ़ दी वाजू 7 माण्हू वाजू ये मुझे पता है ये है ये है ये है ये है ये है ये मेरा मुरीद है ये असा उन्होंने 7 माण्हू के इशारो कई माण्हू जाम बिठा टोपी भी पायो बिठा पीर साईं करे गोरड़े शरीफ के पर जे असा 7 माण्हू के इशारो कई ये मेरा मुरीद है ये मेरा मुरीद है ये तो मुर्शिद की जान ये तो मेरी नहीं सुनाने ये पीर साईं रोज़े धणी फकीर बड़ो बैठो उनके हन नाम पीर साईं जो सही फैज़ हुंदो इंशाअल्लाह ताला दरगाह जो उनके ये तो जो ॿुधल हूंदो ये उन कच्छ में बैठो है और पीर साईं हुते की कंदो हथ नहीं थी बाबा कच्छ तो मुझे या तू वजा पे जोई और परे जाई फैज़ बंद तो पीर मुर्शिद कामिल पीर साईं चढ़दणियो उनके वजन का पो असा के वरी कमी महसूस किया पर अल्लाह ताला इन से वरी हयाती दे वरी दावतन जा प्रोग्राम हलन था तवाई असा मोहब्बत एक ही प्यार से रहूं इंशाअल्लाह सब थोड़ी निकलता हूं पाकिस्तान जिंदाबाद भेज भगारा।